अम्मा वधाई रांझण जो हरूभरू ज़िद्दात शहर हल हाणे भला दुआ करे छॾजांइ शहर वञूं था वञी कम ॻोल्हियूं था कि सुठा ॾोकड़ कमाए अचूं। मां राति ॾींहुं तो लाइ ऐं अधे गुंगे लाइ दुआ कंदी आहियां मामा। हा दा, मां तुंहिंजी शादी जी तयारियूं कयां थी, तूं रुगो पंहिंजी कुंवार खे पाण सां गॾु वठी अच। बसि हाणे दुआ कजो त अदा होतू मिली वञे। जे अदा होतू मिली वियो न त उनखे पाण सां गॾु वठी ईंदासीं। अम्मा बाबा दुआ करे छॾिजो। अल्लाह जे अमान में पुट मुंहिंजी दुआ तोसां कॾा। अदा हिन चक्कर मुंहिंजी सहेली नाज़ा खे पाण सां गॾु वठी अचिजांइ। जी अदी कीअं बि करे ॻोल्हे मां उन्हनि खे पाण सां गॾु वठी ईंदुसि। मोर खे बि वठी अचिजो अदा। काकी कज़ी ऐं काका खड़पीलुनि लाइ ॾाढो परेशान आहिनि। मोर खे शहर जी मैडम मिली वई आहे, उहो हाणे मुश्किल जे सभिनीनि जी ज़िम्मेवारी तो मथां आहे। ॾिस सभिनीनि खे कम सां लायो पोइ तूं अचिजांइ। मालिक भलाई कंदो आहे मां, बसि रुगो मूंखे तुंहिंजी दुआ खपे। काका मुजेरी तूं बराजन में चवी आ न त मूंखे बि शहर वठी वञे आ। लवती तुंहिंजा कहिड़ा ॿार बचा आहिनि जो तूं उन्हनि लाइ कमाइण वञी आ। बाक़ी आहे मानी न, सो मानी त तोखे मिले थी। बाबा माण्हू शहर जो मज़ो त वठी अचे हा न। जेकर तूं तां हलियो वञी हा न त वीचारो कांडरो तोखां सवा उदास थी वञे हा। इबा ही मूंखे अख में कंडो आ, डरंदो त सुकून मिलंदो। हाणे त चई थो, पर जेकॾहिं मां हितां हलियो वञा हा न त ॾाढो परेशान ऐं उदास थी आ कांडेरा। बाबा हाणे तव्हां बसि करे बीहो, ॿई बसि करे बीहो। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।